अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हांजे लाइ हिकिड़ो सुठो प्रोजेक्ट खणी आई आहियां जेको असां गार्डन डेकोरेशन जे लाइ ठाहींदासीं। पंहिंजे प्लांट सां गॾु, पंहिंजे बाग़ सां गॾु का डेकोरेशन करणी हुजे त उन जे लाइ असां ठाहींदासीं। सभिनी खां पहिरियों जेका असांखे शइ खपंदी उहा आहे हिकिड़ी पाणी जी डिस्पोजेबल पाणी जी या कंहिं बि ड्रिंक जी वॾी बोतल मां ही हिकिड़ो मथियों पार्ट उन जो असांखे कटणो आहे। ठीक है, आज हम गार्डन डेकोरेशन के लिए कुछ बना रहे हैं, तो उसके लिए जो चीज़ हमें चाहिए, सबसे पहले तो पानी की ये बड़ी कोई 1.5 लीटर वाली बॉटल थी। उसमें से मैंने ये एक पीस काट लिया ऊपर का और ढक्कन में मैंने सुराख कर लिया है। ढक्कन में मुँह सुराख करवा हिकिड़े गरम सुए सां, आप गरम कील के साथ कील को पकड़ें ग्लास के साथ और उसको गर्म करके सुराख निकाल सकते हैं। ये मैंने कर दिया है। एक चीज़ ये चाहिए हमें, फिर एक गता चाहिए इसका बेस बनाने के लिए। हमें ये नेचुरल कलर में जूट चाहिए, ठीक है। उन खां सवा असांखे हीअ क्राफ्ट ग्लू खपे, कैंची खपे, पेन खपे। ये शयूं असांखे हिन में कमु आणियूं आहिनि। सभिनी खां पहिरियों त हिन खे हैंग करण जे लाइ असां जेको ठाहींदासीं शइ, इसको हैंग करने के लिए हम एक छोटा सा जो है इसमें लूप बनाएंगे ढक्कन में। सबसे पहले वो बनाते। सभिनी खां पहिरियों ढक्कन में ही असां लूप था ठाहियूं हिकिड़ो नंढड़ो हिन खे टंगण जे लाइ। ये देखिए, दोनों सिरे मिला के ऊपर से नीचे की तरफ निकाल लें और नीचे एक घेरा लगा लें, ठीक है। हिन खे ॻंढि ॾींदासीं त जीअं ही हेठां मज़बूतीअ सां बंदि थी वञे, फिक्स थी वञे ऐं हिन सुराख मां निकिरी न सघे। ये आ गई इसमें घेरा। ॾिसो, हिन खे चङी तरह सां छिके टाइट करणो आहे। ये ख्याल रखें कि ये पूरा निकल न जाए, ठीक है। ये अंदर हले वियो। अब ये जो है इसको हैंग करने के लिए इसको वापस हम ढक्कन को बंद कर देंगे। हिन खे असां वापस बंद कंदासीं, ही हिन खे टंगण जे लाइ, ठीक है। सो ही हिन में अची वियो। हाणे असां हिन जे मथां हिकिड़ो नंढड़ो सर्किल ट्रेस कंदासीं। एक छोटा सा एक सर्किल आप मार्कर से या पेन से ट्रेस कर लें। इससे तो मुश्किल हो रहा है, ठीक है। मां मार्कर खणी थी अचां। ये ॾिसो, मार्कर सां मां हिन ते हिकिड़ो सर्किल ट्रेस कयो आहे। एक तो ये, दूसरा ये कि इसका जो हम बेस बनाएंगे उसको भी आप पहले से ट्रेस कर लें। हिन खे असां पेन सां ही ट्रेस कयूं था ऐं इहो कटे कढंदासीं, ठीक है। ही असां सर्किल कटियूं था पहिरियों, हिन ते ही सर्किल ट्रेस कयो आहे। हे भी कटे करे कढणो आहे। ही ॾिसो, ही सर्किल मूं कटे वरितो ऐं हाणे जेको हिन जो ही विच वारो हिस्सो आहे इहो कटींदासीं। कोई हर्ज नहीं है कि आप इस तरह एक कट लगा के यहाँ तक आ जाएं और फिर बहुत सफाई के साथ ये बीच में से हिस्सा जो है इसका ये आप निकाल दें। थोड़ी सी मेहनत होगी, थोड़ी मेहनत लगंदी, थोड़ो केयरफुली तव्हांखे कमु करणो पवंदो, पर थी वेंदो, मुश्किल कुछ भी नहीं, ठीक है। इस तरह से होल कर देंगे हम इसके बीच में। ये बहुत प्यारी चीज़ बनने वाली है एक, बस थोड़ा सब्र और थोड़ी मेहनत, ठीक है। हिकिड़ो तमामु सुहिणो डेकोरेशन जो पीस ठहंदो, पर थोड़ी मेहनत ऐं थोरो सब्र। हे विच मां कढी छॾियोसीं। हे हिकिड़ो हिन में दरवाज़ो ठही पियो, ठीक आहे। त हाणे असां हिन जे खे जेको आहे सभिनी खां पहिरियों सूतली वेढ़ण शुरू कंदासीं। ये सूतली है, इसको हम लिपेटना शुरू करते हैं इसके टॉप से। इस पूरे को हम कवर कर देंगे और ये हिस्सा जो है वो हम छोड़ देंगे। ये फिर मैं आपको दिखाऊंगी कि इसको हमें किस तरह से छोड़ देना है। ये ॾिसो, इन जे ढक्कन ते मां ग्लू हई आ, इसके ढक्कन पे ग्लू लगा लिए और ये अब एक राउंड शेप में हम इस डोरी के अराउंड इसको हम चिपका देंगे, ठीक है। इन खे सिधो रखणो आहे। ग्लू हणंदा वञो, थोड़ी थोड़ी, थोड़ा थोड़ा हल्का हल्का सा ग्लू लगाएं, बहुत ज़्यादा भरने की ज़रूरत नहीं है, ठीक है। ॾिसो, ही ऐं ही हिन सां गॾु गॾु चिंबड़ंदो वेंदो। ये अड़ी तरह से असां कंप्लीट इस ताईं अची वेंदासीं। इसको लिपेटते हुए यहाँ तक हम पहुँचेंगे, फिर मैं आपको दिखाती हूँ। हाणे ॾिसो, ही मां हेस ताईं अची वई आहियां, यहाँ तक मैं आ गई हूँ। अब हम इसको इस तरह से लगाएंगे कि काट लेंगे इसको यहाँ से,
ठीकु आहे। हिनखे कटींदासीं ऐं हिते फिक्स कंदासीं। थोरो स्पेस छॾे, ॾिसो ज़रा सा स्पेस छोड़ने के बाद ये जो कटा हुआ हिस्सा है फिर से इसको कंटिन्यू करेंगे ऐसे। ये थोड़ा सा हिस्सा जितना ये राउंड हमें रखना है, इस पे हमें ये काम करना होगा। यहाँ तक आ गए, फिर काट लिया, ठीक है। फिर यहाँ से लगाना शुरू करेंगे। हे हेतिरो हिस्सो असांखे ईअं करिणो आहे जो असां हिनखे छॾींदा वेंदासीं, कटे ऐं ॿीहर कंटिन्यू कंदासीं, जीअं इहो साम्हूं वारो सर्कल पार्ट जेको आहे वो बिल्कुल अलग सां खुलियल रहे। बाद में हम इन सिरों को छुपा लेंगे। जेके कटियल जेके हिन जा पीसेस आहिनि, ये हिस्सा आहिनि, इन्हनि खे असां आख़िर में पोइ फिक्स कंदासीं। फ़िलहाल असां हिनखे ईअं ई कंटिन्यू हणंदा वेंदासीं, ठीक है। अच्छा, एक बात ये कि ये इसी तरह पूरा राउंड पूरा करेंगे। ये यहाँ से हमने काट लिया था, तो इसके पूरे के ऊपर हम सुतली लिपेट देंगे ताकि ये जोड़ जो है कटा हुआ ये छुप जाए, ठीक है। ही जेतिरो सर्किल आहे ओतिरे में असां इहो खुलियल छॾींदासीं। जॾहिं हिते पहुचंदासीं त हिनखे कंटिन्यू सुतली वेड़े वेंदासीं त जीअं हे कटियल हिस्सो बि जेको आहे हिन में अंदरि बंदि थी वञे ऐं नज़र न अचे। ॾिसो हिन सॼे खे मां वेड़े वई आहियां। इस पूरे को मैंने अच्छी तरह से कवर कर दिया है। यहाँ से काट काट के लगाया, इसको कंटिन्यू रखा है। और अब ये जो है इसका हम नीचे का हिस्सा ये इसमें हम ग्लू के साथ चिपकाएंगे पहले, ठीक है। सो ही हिन जो तरो आहे ऐं तव्हांखे आइडिया थी वियो हूंदो हाणे त असां छा था ठाहियूं। ऐं फ़िलहाल अञा ताईं मां हिन शइ जो नालो न खणंदमि जेसि ताईं मां हिनखे अञा थोरो अॻियां न वधायां। ग्लू हणी चङी तरह सां प्रॉपरली ऐं असां हिन जो तरो बि जेको आहे हिन सां हणंदासीं ऐं पोइ हिन तरे खे बि असां कवर करे वेंदासीं डोरीअ सां, ठीक है। इसको यहाँ जैसे हल्का सा फिक्स कर लें, क्योंकि हमें इसमें कुछ डालना नहीं है, कुछ नहीं है, बस ये डेकोरेशन के लिए है। तो ज़रूरी नहीं कि इसको आप बहुत अच्छी तरह से चिपकाएं। ऊपर से इसके ये सुतली आ जाएगी तो ये और कवर हो जाएगा प्रॉपरली, ठीक है। सो हाणे असां हिनखे कंटिन्यू ग्लू हणी ऐं हिन सॼे जे मथां डोरी वेड़े वेंदासीं त जीअं हे सॼो ढकिजी वञे, ताकि ये गत्ता जो है वो नज़र ना आए और ये पूरा का पूरा इसके साथ कवर हो जाए। और ये कवर करने के बाद मैं आपके साथ शेयर करती हूँ। ये पूरो मां हिनखे वेड़े वई आहियां ऐं ॾिसो हेठां बि बिल्कुलु परफेक्ट सफ़ाई सां वेड़ियो आहे। हीअ ॾाढो आसान कमु आहे, बसि थोरो टाइम टेकिंग आहे, ठीकु आहे न, थोरो सब्र सां करिणो पवंदो। हाणे असां हिन जा रफ़ किनारा बंदि कंदासीं। ये किनारा बंदि करण जे लाइ असां हिन जे चौधारी हणी वेंदासीं ग्लू ऐं पोइ हिते हिकिड़ी सिंगल या डबल सूतलीअ सां असां हिनखे कंदासीं क्लोज़, ठीक है। तो इसमें हम ये इस तरह से सूतली लिपेटेंगे ताकि एक ये बॉर्डर सा भी बन जाए इसके ऊपर और जो रफ़ एजेस हैं इसके वो भी छुप जाए। और ये बीच में जो आपको ये तार नज़र आ रहे हैं ग्लू के, ये अभी निकाल देंगे हम थोड़ी देर में, ठीक है ना। ये ग्लू जो जगह तंदू थी ठहन इन्हनि खे कढूं था हींअर ये था। इसको जब मैं डेकोरेट करूँगी अपने घर में अपने प्लांट्स के साथ, तब मैं इसकी एक अलग से वीडियो बनाऊँगी। और फ़िलहाल ये सिर्फ चीज़ बनाना मैं आपको सिखा रही हूँ कि इसको बनाएंगे कैसे, ठीक है न। जॾहिं मां ये शइ पंहिंजे घर में सजाईंदमि ऐं मां हिनखे कीअं थी डेकोरेट कयां ऐं ॿियूं हिन सां गॾु मां कहिड़ियूं शयूं थी रखां त उहो मां तव्हां सां शेयर कंदमि जॾहिं मां हिनखे सजाईंदमि। सो ही थी वियो कंप्लीट, ठीक है। ऐं विच मां ही तारूं हिन जूं उहो बि सुकी वञनि त पोइ बि हटाए था सघो। कोशिशि कयो हिनखे क्लोज़ करे सूतलियुनि खे ऐं थोरो जीअं हिन जा रफ़ किनारा जेके आहिनि उहे नज़र न अचनि। ग्लू त हिन में लॻियल आहे, थोरो हथ सां सेट करे छॾिबो त हीउ बिल्कुलु ई फिक्स थी वेंदो। कीअं थो लॻे, सही आहे। सो हाणे जेको आहे हिन ते असां थोरी घणी कुझु डेकोरेशन कंदासीं ऐं हीअ ग्लू अगरि हथनि खे लॻी वञे त कुझु मुश्किल न आहे, आराम सां मरोड़ियूं थी लही वेंदी आहे, ठीक है न। तो परेशान न थिजो। ऐं हीअ बेस्ट ग्लू आहे क्राफ्ट जी जेका मां हमेशह यूज़ कंदी आहियां, हमेशह तव्हांखे ॾेखारींदी आहियां। सो हीअ असां ठाहियूं था माखीअ जे मखियुनि जो मानारो, ठीक आहे। सो हिन ते असां थोरी घणी कुझु कंदासीं डेकोरेशन।
ॾिसो हिन जे मथां कुझु गुल पन हणणा आहिनि त पन मां हिन फेल्ट मां ठाहींदमि, फेल्ट जे पीसेस मां। और अगर आप इसके ऊपर जो भी फूल पत्ते लगाना चाहते हैं तो मैं तो ये जो है मेरे पास योयोज़ हैं, ये लगा रही हूँ मैं, और पत्ते इसमें से बनाऊँगी। ठीक है, तो आप प्लास्टिक के फूल हों, प्लास्टिक के पत्ते हों, कुछ भी हों तो आप वो इसके ऊपर लगा सकते हैं। तो मां हिन मां पहिरियों पन कटींदमि, तव्हां ॾिसो त केॾा सुठा लॻंदा हिन जे मथां। ठीकु आहे, ऐं हिकिड़ो पन हिन मां ऐं ॿ असां कटींदासीं हिन ग्रीन मां। ही ॾाढो ज़बरदस्त मटीरियल आहे फेल्ट, ऐं तव्हां मुंहिंजे कम मां इहो अंदाज़ो कयो त मां ज़रो बि कॾहिं ज़्यान न कंदी आहियां कंहिं बि मटीरियल जो। त ही मां 3 पन ठाहिया आहिनि ऐं अञा ही मां संभाले रखंदमि। ऐं ही 3 आहिनि मूं वटि पॉम्पॉम्स, बाज़ार में मिलंदा आहिनि ठहियल, कंहिं लेस मां बि तव्हां हिननि खे पटे हणी था सघो, कोई मसइलो ई न आहे। ठीकु आहे, सो हिते असां हिननि खे कंदासीं अरेंज। तव्हां ॾिसजो त ही केॾो सुहिणो थो लॻे, ऐं ग्लू मुंहिंजी सफ़ा ख़तमु थियण वारी आहे, ऐं पर इहा मूंखे यकीन आहे त हीअ मुंहिंजे हिन प्रोजेक्ट ताईं त हली वेंदी। ठीकु आहे, सो ही हयोसीं हिकिड़ो, ही हिते ॿियो। अच्छा, पत्ते इस तरह हम लगाएंगे कि ये सामने की तरफ ज़्यादा हों। ठीक है, हिकड़ो हिन पासे पत्ते भी लग गए। अभी इस पे कुछ और लगाना है मुझे, ये देखिए ये मुझे डेकोरेट थी वियो हनी बी हाइव। ऐं हाणे हिन जे मथां असां माखीअ जूं मक्खियूं बि विहारींदासीं। हीअ आहिनि मूं वटि कुझु माखीअ जूं मक्खियूं, ही वुडन आहिनि कटियल, ऐं हिननि जे हेठां डबल साइडेड टेप भी लॻल आहे, पर उन जे बावजूदि मां जेको हिननि खे हमेशह टेप हणंदी ग्लू हणंदी आहियां, छो त मूंखे लॻंदो आहे त हे कॾहिं किरी न पवनि। सो मां हाणे बि हिननि खे थोरी थोरी ग्लू हणी ऐं हिन ते विहारियां थी, जीअं लॻे त ही पंहिंजे हिन घर ते चिंबड़ियल आहिनि। 4-5 जेतिरियूं बि थी सघियूं मूंखां, इहे मां हिन ते हणां थी। ॾिसो, इहे आइडियाज़ आहिनि त तव्हां कंहिं बि आम शइ खे बि कुझु ख़ासि ठाहे कीअं था इस्तेमालु करे सघो। ऐं तव्हां ॾिसो त हे केॾो प्यारो थो लॻे। फाइनली हीअ डेकोरेशन में यूज़ थींदो त उहो तव्हां सां ज़रूरु मां शेयर कंदमि। ॾिसो, ही 5 मक्खियूं मां हिन जे मथां विहारियूं आहिनि। 5 शहद की मक्खियाँ मैंने इसके ऊपर बिठाई हैं। अब ये है कि अगर इसको हैंग करना है और आपको बड़ा धागा चाहिए तो आप इसमें ज़्यादा धागा ऐड कर सकते हैं। ठीक है, पर जेकॾहिं असां चाहियूं त हिन खे प्लांट में भी हणी था सघूं, पंहिंजे कंहिं कूंडीअ में, त पोइ हिन जे हेठां हिकिड़ी स्टिक लॻाए ऐं पोइ उनखे असां हैंग करण फिक्स करण जे लाइ रखी था सघूं। तो अगर ये अच्छा लगा हो मेरा आज का वीडियो और ये मेरा आइडिया, तो आप ज़रूर मेरी वीडियो को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, चैनल को सब्सक्राइब करें। हमेशा चवंदी आहियां पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।